दरिया न्यूज़ ऐं आहियां सुभान खोसो। साईं मुराद अली शाह जी जेका वॾ वज़ारत आहे उन जो मुदो पूरो थी वियो आहे। हाणे साईं मुराद अली शाह साहब सिंध जा वॾा वज़ीर न रहिया आहिनि। सिंध असेंबली तारीख़ में 36 माण्हुनि सिंध जी वॾ वज़ारत जा मज़ा माणिया, जंहिंमें 10 सैयद बादशाह बि शामिल आहिनि। सैयद बादशाहनि वटि कहिड़ी गिदड़ सिंगी आहे जो 1988 खां वठी करे मुसलसिल हिक ॿिए खे वारो ॾियनि पिया। उमतुनि खे वारो आख़िर कॾहिं ॾींदा? हिन भेरे हाणे जॾहिं चूंडूं थियण वञनि पियूं ऐं बज़ाहिर इहो क्लियर आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी ई सिंध में हुकूमत ठाहींदी, त पोइ छा को उमती सिंध जो वॾो वज़ीर थींदो या वरी सैयद बादशाह पंहिंजे सखर वारे साईं खे सिंध जो वॾो वज़ीर बणाईंदा? इन सॼे मामले ते अॼु हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कयूं था। साईं मुराद अली शाह साहब जी जेका वॾ वज़ारत आहे उनजो जीअं मुदो पूरो थियो आहे, अॼु गुज़िरियल ॾींहुं इहो मुदो पूरो थियो आहे। मौक़े जी मुनासिबत सां सोचियमि त भई भला खणी नज़र हणी ॾिसिजे त सैयद बादशाहनि वटि आख़िर कहिड़ी गिदड़ सिंगी आहे जो 1988 खां वठी करे मुसलसल सिंध जी वॾ वज़ारत जा मज़ा पिया माणनि। टोटल जी मां पहिरियां ॿुधायां त 36 माण्हुनि सिंध जी वॾ वज़ारत जा मज़ा माणिया आहिनि, जंहिंमें 10 सैयद बादशाह शामिल आहिनि। पहिरियों भेरो जेको शुरूआति कयूं था उहा 2 डिसंबर 1988 खां 25 फेबरवरी 1990 ताईं सिंध जो वॾो वज़ीर साईं कायम अली शाह साहब रहियो। अहिड़े तरीक़े सां पोइ वरी 6 मार्च ॿियों भेरो जेको ॿियो सैयद बादशाह आयो, 6 मार्च 1992 खां 1993 ताईं साईं मुज़फ़र अली शाह साहब सिंध जा वॾा वज़ीर रहिया। अहिड़े तरीक़े सां वरी केयरटेकर जेको सेटअप आयो उन में बि को ॿियो उमती न, वरी बि सैयद बादशाहनि पंहिंजे सैयद खे जेको आहे त साईं मदद अली शाह जेके 19 जुलाई 1993 खां अक्टूबर 1993 ताईं सिंध जा केयरटेकर वज़ीर रहिया। अहिड़े तरीक़े सां वरी चूंड थी, वरी नए सिरे जॾहिं हुकूमत ठही त वरी सिंध जो जेको वॾो वज़ीर आहे उहो साईं अब्दुल्ला शाह साहब मुराद अली शाह साहब जा वाले साहब 20 अक्टूबर 1993 खां नवंबर 1996 ताईं सिंध जा वॾा वज़ीर रहिया। वरी 17 जनवरी 1999 खां अक्टूबर 1999 ताईं केयरटेकर सेटअप आयो। वरी बि कंहिं उमती खे सैयदनि बादशाहनि मौक़ो फराहम न कयो। वरी जस्टिस रिटायर्ड गौस अली शाह साहब खे सिंध जो वॾो वज़ीर बणायऊं। अहिड़े तरीक़े सां 6 अप्रैल 2008 खां मार्च 2013 ताईं साईं कायम अली शाह सिंध जो वॾो वज़ीर वरी थियो। अहिड़े तरीक़े सां केयरटेकर सेटअप आयो। उनखां पोइ वरी 3 मई 2013 खां 3 जुलाई 2016 ताईं सिंध जो वॾो वज़ीर साईं कायम अली शाह रहियो। पोइ नेशनल मीडिया ते साईं ख़िलाफ़ वॾी मुहिम हली, साईं सरकार ॿियो चऊं। पोइ शायदि पाकिस्तान पीपुल्स पार्टी इहो महसूसु कयो त साईं मुराद अली शाह साहब साईं कायम अली शाह साहब बहितर जेको आहे वॾ वज़ारत नथा हलाए सघनि, या उमिरि जे हवाले सां बहरहाल छा बि महसूसु थियो, या जेका तनक़ीद थिए पई नेशनल मीडिया ते उनखे नज़र में रखी करे पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत इहो फ़ैसिलो कयो त मुराद अली शाह साहब खे वरी बि कंहिं उमती खे मौक़ो फराहम न थियो। वरी बि सैयद बादशाहनि जी जेका लाबी आहे उहा कमु करे वई ऐं 3 जुलाई 2016 खां 28 मई 2016 ताईं सिंध जो वॾो वज़ीर साईं मुराद अली शाह साहब रहियो। केयरटेकर सेटअप आयो फज़लुर रहमान साहब, उहे जेको आहे त सिंध जा वॾा वज़ीर थिया निगरान। ऐं अहिड़े तरीक़े सां 18 अगस्त 2018 खां अगस्त 2023 माना गुज़िरियल ॾींहं ताईं सिंध जी वॾ वज़ारत ते सैयद बादशाह साईं मुराद अली शाह साहब जी हुकुमरानी रही। हाणे सुवाल इहो आहे त आख़िर भई सैयदनि वटि अहिड़ी कहिड़ी गिदड़ सिंगी आहे जो मुसलसल 1988 खां वठी करे न कंहिं बि पार्टी में ॿिया खोड़ माण्हू आहिनि, खोड़ दफ़ा कोशिशि बि कई, पोइ आख़िर हिननि वटि कहिड़ी गिदड़ सिंगी आहे जो ॿिए कंहिं उमती खे मौक़ो ई फराहम नथा कनि। पार्टी में खोड़ ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि, पर इन खां पहिरियां गुज़िरियल जेका जॾहिं मीर हज़ार ख़ान बिदाणी साहब हयात हुया त उन्हनि बि कोशिशि कई, पर उन्हनि जी लाबी कमु न करे सघी। तॾहिं बि सैयद बादशाह हावी थी विया ऐं उहे ई वॾा वज़ीर थिया। त चवण वारा चवनि था त भई सैयदनि जी जेका लाबी आहे उहा तमामु मज़बूत आहे, तंहिंजे करे मुसलसल जेके सैयद बादशाह हिक ॿिए खे वारो फराहम कनि पिया। हाणे छाकाणि त हुकूमत ख़तमु थी वई आहे, नए सिर चूंडूं थींदियूं, बज़ाहिर पाकिस्तान में कुझु बि थी सघे थो, पर सिंध में जेका हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल आहे उन मुताबिक़ इहो लॻे थो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में ॿी का जमायत कोन्हे ऐं वरी पाकिस्तान पीपुल्स पार्टी अक्सर सां कामयाबु थी ईंदी ऐं सिंध जो जेको वॾो वज़ीर आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो ई हूंदो। हाणे इहो हतमी कोन्हे, कुझु बि हेठि मथे मुंहिंजी पहिरियों चवां थो पाकिस्तानी सियासत आहे, कुझु बि थी सघे थो, पर बज़ाहिर ईअं आहे। अगरि पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुकूमत ठाहे अचे थी त पोइ छा हिन भेरे छाकाणि त खोड़ उमती अहिड़ा आहिनि जेके जेको आहे पर साहिनि पिया त असां वॾ वज़ारत वारी ड्रोड़ में शामिल आहिनि, कोशिशि बि कनि पिया, लॉबिंग बि कनि पिया, पर छा जेको सैयद जेको लाबी आहे उहा उन्हनि खे कामयाबु थियणु ॾींदी या न? पर जेसिताईं मां
हिन टाइम ते छाकाणि त जेको आहे त अगरि साईं पहिरीं ॻाल्हि आहे त मुराद अली शाह साहिब बि अची वञनि, पर अगरि उहे नथा अचनि त अॼु तव्हां अंदाज़ो कंदो त नेशनल मीडिया ते रिपोर्ट थिए पियो त मुराद अली शाह साहिब निगरान सेटअप जे लाइ जेका लॉबिंग थिए पई अपोज़िशन सां, उन में बि साईं नासिर शाह उन्हनि सां गॾु आहे। हाणे चवण वारा इहो चवनि था त अगरि मुराद अली शाह जो पतो न बि हलियो त वरी पंहिंजे सैयद सखर वारे साईं नासिर शाह खे सिंध जो वॾो वज़ीर बणींदा। साईं नासिर शाह लाइ इहो आहे जॾहिं खां पाकिस्तान पीपुल्स पार्टी में आयो आहे, पहिरियों काफ़ी लीग में रहियो, जेको आहे त हिकु दफ़ा न 2 चकर सखर जो जेको आहे त नाज़िम रहियो, पर उन खां पोइ जॾहिं खां पाकिस्तान पीपुल्स पार्टी में तॾहिं खां सण बि जेको आहे त वज़ारतनि में रहियो आहे। ऐं चवण वारा पोइ हाणे इहो चवनि था त भई ज़रूरु जेको आहे त अगरि मुराद अली शाह, छाकाणि त साईं क़ाइम अली शाह माशाल्लाह हाणे उहो जेको आहे त उमिरि जे हिसाब सां तमामु जो आहिनि ज़ईफ़ आहिनि, उहे न बि थियनि। अगरि मुराद अली शाह साहिबु नथा थियनि त पोइ जेको सिंध जो वॾो वज़ीर आहे उहो वरी सैयद बादशाह हूंदो ऐं उहो नासिर शाह साहिब बि थी सघे थो। तंहिं करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी में जेके दोस्त, जेके उमती दोस्त आहिनि, जेके इहो चाहिनि था त उहे वॾा वज़ीर थींदा, मुंहिंजे ख़्याल में उहो आसिरो न कनि। अॼु इन प्रोग्राम सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं मामले में मुलाक़ात थींदी। अला भाई।